तव्हांखे अपडेट कयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां रोटरी फाउंडेशन जे चेयरमैन मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर आहे, वॾे वज़ीर सां रोटरी फाउंडेशन जे चेयरमैन मार्क ट्विनल मालोनी अज़ीज़ मेमण ऐं ॿियनि मुलाक़ात कई। मुलाक़ात में सीनियर सूबाई वज़ीर शरफुल इनाम मेमण, अजरा पेचूहो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। पोलियो जे ख़ात्मे लाइ भरपूर ताउन ते रोटरी जा थोराइता आहियो। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सां रोटरी फाउंडेशन जे चेयरमैन मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सां रोटरी फाउंडेशन जे चेयरमैन मार्क डैनियल अज़ीज़ मेमण ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण, अजरा पेचूहो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। पोलियो जे ख़ात्मे लाइ भरपूर ताउन ते रोटरी जा थोराइता आहियूं। सिंध सरकार पोलियो जे ख़ात्मे खे क़ौमी ज़िम्मेवारी समझे थी। हाई रिस्क एरियाज़ में रोटरी सेहत खाते सां गॾु कमु करे रही आहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां रोटरी फाउंडेशन जे चेयरमैन जी मुलाक़ात थी आहे।